पीपीएमए ने डॉक्टर महेश कुमार मलाणी मिठी में मुबैना कब्ज़न ऐं करप्शन के हवाले से शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के नाले के बि बख़्श कोन कयो ऐं मिठी में बेनज़ीर बस्ती के नाले के कटे उते पंहिंजे भाउ के नाले ते जगदीश कॉलोनी ठाराए छॾी। इन्हीं सिलसिले में ज़रियनि इहो इंकशाफ कयो आहे त मिठी शहर के ओपर तरफ़ बाईपास रोड ते जेका जगदीश कॉलोनी मौजूद आहे या असल में बेनज़ीर बस्ती हुई, पर डॉक्टर महेश कुमार मलाणी उन वक्त पंहिंजो असर रसूख इस्तेमाल कंदे बेनज़ीर बस्ती जो नालो ख़त्म करे उन्हीअ जी जाइ ते जगदीश कॉलोनी रखाए छॾियो ऐं हिन वक्त जगदीश मलाणी कॉलोनी में जेके बि घर आहिनि ये सभु असल में बेनज़ीर बस्ती जा घर आहिनि। ज़रियनि मूजिब पीपी जे अॻूणे तौर में जॾहिं इहा बेनज़ीर बस्ती स्कीम आई हुई तॾहिं मलाणियुनि ज़िले तरपारकत जी इंतज़ामिया सां गठजोड़ करे इन्हीअ बेनज़ीर बस्ती जा प्लाट सभु मुबैना तौर ते सस्ते अघ में विकिरो कया हुआ ऐं जिन बि माण्हुनि इहे प्लाट वरिता उन्हनि खे मलाणियुनि तरफ़ां चयो वियो त असां तव्हांखे प्लाट सस्ता ॾिना आहिनि ऐं हाणे असां तव्हांखे जेको नक्शो ॾींदासीं उन मुताबिक़ ई तव्हां पंहिंजा घर ठाराइजो ऐं पोइ माण्हुनि मलाणियुनि जे ॾिनल नक्शे आधार पंहिंजे ज़ाती ख़र्च ते इहे घर ठाराया जॾहिं त डॉक्टर महेश कुमार मलाणी वारा इन्हीअ बेनज़ीर बस्तीअ जे नाले ते मुबैना तौर ते किरोड़े रुपया हड़प करे विया। ज़रियनि मूजिब जगदीश कॉलोनी में तब्दील कयल इन बेनज़ीर बस्ती जा ज़िले इंतज़ामिया कागज़ ऐं नक्शा वग़ैरह सभु तैयार कया हुआ जेके अॼु बि ऑन द रिकॉर्ड मौजूद आहिनि ऐं सरकारी कागज़नि में इहा जगदीश कॉलोनी अॼु बि बेनज़ीर बस्ती जे नाले ते मौजूद आहे, पर डॉक्टर महेश कुमार मलाणी बेनज़ीर बस्ती जो नालो तब्दील करे जगदीश कॉलोनी रखी छॾियो जेका अॼु बि जगदीश कॉलोनी सॾिजे थी जॾहिं त कानूनी तौर ते ऐं सरकारी कागज़नि में अॼु बि इहा बेनज़ीर बस्ती आहे ऐं ईअं मिठीअ में मुबैना करप्शन ऐं कब्ज़ाखोरी में डॉक्टर महेश कुमार मलाणी बेनज़ीर जे नाले के बि बख़्श कोन कयो। ज़रियनि मूजिब पीपी जे अॻूणे तौर में जॾहिं हिते बेनज़ीर जे नाले ते जगदीश कॉलोनी ठाहिण लाइ मज़कूरा ज़मीन ते कब्ज़ो कयो पियो वियो त उन वक़्तु माण्हुनि सख़्तु एहतिजाज कयो छाकाणि त उन्हीअ जी जाइ ते सॼे मिठीअ शहर जे मासूमनि जो ओलिया यानी मासूम ॿारनि जो क़ब्रिस्तान हो जंहिंखे मलाणियुनि सरेआम बिल्डोज़ कराए छॾियो ऐं बिल्डोज़ कराइण वक़्तु केतिरनि ई मासूम ॿारनि जा हॾाऊं पिंजरा ऐं हॾियूं ॿाहिरि निकिरी आयूं हुयूं पर इक़्तिदार जे नशे में धत मलाणियुनि खे टके जो बि रहम न आयो ऐं उन्हनि मासूमनि जे क़ब्रिस्तान खे बिल्डोज़ कराए उते ॾाढ मुड़िस जे डंडे जे ज़ोर ते जगदीश कॉलोनी ठाराए छॾी। ज़रियनि मूजिब मलाणियुनि हिकिड़ो त बेनज़ीर जे नाले खे बि बख़्श कोन कयो, बेनज़ीर बस्ती जो नालो जगदीश कॉलोनी में तब्दील कयो वियो, ॿियो त मज़कूरा बेनज़ीर बस्ती स्कीम में मुबैना तौर ते किरोड़े रुपयनि जी करप्शन कई वई ऐं टियों त मासूम ॿारनि जे क़ब्रिस्तान खे बिल्डोज़ कराए ऐं क़ब्रनि जी बेहुरमती करे शहरनि सां वॾो ज़ुल्म कयो वियो। मिठी जे साझा मंतुरनि पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नेब FIA एंटी करप्शन समेत वास्तेदार इख्तियारी वारनि खे अपील कई आहे त मज़कूरा बेनज़ीर बस्ती स्कीम में थियल मुबैना तौर ते किरोड़े रुपयनि जी करप्शन समेत बेनज़ीर बस्ती जो नालो तब्दील करे जगदीश कॉलोनी रखण जो सख़्तु नोटिस वठी PPM ने डॉक्टर महेश कुमार मलाणी ऐं ॿियनि ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ हिकदमि कानूनी कार्रवाई कई वञे।